में वाटर सप्लाई होने के बावजूद भी शहरी लोग हैंडपंपों दूर दराज से पानी भरने पर मजबूर हैं। मजीद मालूम करते हैं यहाँ मौजूद शहरियों से, इसी हवाले से उनका क्या कहना है। यार कंदकोड़ वासन लाइ इहो जेको पाणी जो वाटर सप्लाई वारो जाॾे करे सिस्टम भी आहे, उन खां बावजूद वाटर सप्लाई जो पाणी को बि नथो हलाइनि ऐं असां परे खां पंधु करे हिते अचूं था, पाणी भरे वञूं था। ॾाढो तकलीफ़ में आहियूं। कुर्ब कयो, महिरबानी कयो, इहो असांजा कुर्ब तावन कयो तव्हां, इहो वाटर सप्लाई वारो पाणी महिरबानी करे हलायो। वाटर सप्लाई जेका सिस्टम हले पियो, हाणे उहो वाटर सप्लाई सिस्टम ख़तमु करे मच्छी जो फार्म बढ़ाए छॾियो। हाणे बि उहा वॾेरनि जे हवाले आहे, कब्ज़ो हेठि थियल आहे। जेके वॾेरा उते मच्छी जो माना फार्म बढ़ाए बीठा आहिनि, वाटर सप्लाई ख़तमु करे छॾियो आहे टाउन वारनि जी मिलित भगत सां। टाउन वारनि एॾो ज़ुल्म करे छॾियो आहे शहर सां, असांजे शहर सां वॾो निज़ाम धर्म भरे करे छॾियो अथऊं वाटर सप्लाई जो। असां टाउन जे ख़िलाफ़ इहो अपील था कयूं वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आज़म खे, त उन्हनि ख़िलाफ़ सख़्त सां सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांजे शहरनि खे टाउन जो इहो वाटर सप्लाई जो पाणी मुहैया कयो वञे। अपने शहरों की बात है, उनका कहना था कि वाटर सप्लाई होने के बावजूद भी हमें शहर के दूर दराज इलाकों से हैंड पंपों से पानी भरने पर मजबूर है। उन्होंने चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान से मुतालबा किया है कि जिला इंतजामिया की नाअहली का नोटिस लेकर हमें मीठा पानी मुहैया किया जाए। मोहम्मद उस्मान टावरी के साथ इस्लाम दीन बंगवार, वश न्यूज, कंदकोट।